गुजारिश कंदसि असांजे मेहमान ख़ास मोहतरम साईं अब्दुल सत्तार लोहार के वो स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में किथे कातर जो कड़काट थियो, किथे गोबाटे गुगाट कयो, किथे कातर कड़काट थियो, किथे गोबाटे गुगाट कयो। हे माण्हू जेका सिंध जा जज़्बाती माण्हू आहिनि उन्हनि जा सर्विस चयो आहे त सोरहं मारी सोभ खे त दरिया में वसार हण बाला वड़ बाकरे आदि डाल मदार लतीफ़ साईं जो इहो शहर आहे। ऐं सभ खां पहिरीं साईं अब्दुल सलाम सईम ऐं सदर टीम जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं थोरा तो या जंहिं असांखे इज़त हिते घुरायो आहे ऐं जंहिं शख़्स लाइ चयो वियो आहे साईं नूर लाइ उन ते छा छा ॻाल्हाइजे छा न ॻाल्हाइजे इहो सॼो कमु अदीब ऐं शाइरनि जो आहे। नूर खे मूं जेको वेझो ॾिठो जॾहिं हुन सां का मुलाक़ात थी या कॾहिं का कचहरी थी वई त साईं नूरदीन खे मूं नफ़ीस न ॾिठो। आउं साईं खे रूबरू चवंदो साईं इहो तकलीफ़ कहिड़ो आहे, तव्हां नफ़ीस कीअं थिया त खिलंदो। नूरदीन नाले में नफ़ीस कम वॾा हुआ, जबल जहिड़ा वॾा कम हुआ। मुआगो अटकाईंदो वक़्त जे हकम सां, वक़्त जे ज़ालिम सां, वक़्त जे चङे मुड़ुस सां अहिड़ियूं शाइरियूं कंदो, न कंहिं वॾे माण्हू खे पेश कंदो न वरी कंहिं हुक्मरान खे पेश कंदो, सच चवंदो। आउं साईं खे चवंदो साईं वेंदो आउं नफ़ीस बाबा तूं नफ़ीस किथे ईअं तूं वक़्त जे हाकम जे ख़िलाफ़ शाइरी पियो पढ़े, सच पियो चवे। नूरदीन खे ज़िंदगी साथ न ॾिनी। साईं नूरदीन पह जवानी अलॻि जवानी असांखे छॾे अकेले पाण पंहिंजे मंज़िल जा रवानो थी वियो। साईं नूरदीन जा कम समाजी हुजनि, अदबी हुजनि, शाइराना हुजनि, पंहिंजी जॻह। पर साईं जेका ड्रामा कया मूंखे यादि आहे त शहर में मूं पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआत में साईं कादमिक समय जेके ड्रामा कंदे ऐं कराईंदे ॾिठो मूंखे यादि पए थो त अदा उमर बि हूंदो, त अहमद गुबार बि हूंदो, खमू जत बि हूंदो। उन खां पोइ ख़ामोशी ताइरी थी वई। 1985 में साईं नूरदीन शाइन आर्ट सर्कल जो बुनियादु विधो। 4-5 दोस्त हुआ, पर साईं जी मुस्तक़िल कोशिश सां 93, 94, 95 में बल्कि 2006 ताईं साईं वॾा ड्रामा कया। इहा का नंढी ॻाल्हि कोन्हे, ड्रामे जो मतिलबु कोन्हे त सीधे ॾिसूं। ड्रामे मां सम्झणु खपे, सिखणु खपे त ड्रामो आहे छा। अदाकार जेका आहे उहो चवनि छा था, कनि छा था, उहो नतीजो कहिड़ो आहे, उन मां सिखणु खपे। असीं रुॻो खिलियो टहिकजो ताड़ियूं जो हलियो वियो हे जेका नौजवान हिते पेश थींदा ड्रामो कंदा उहो ॾिसो केतिरो आहे, छा था चवनि। असीं उन ते अमल करियूं, उन मां सबक़ु सिखूं, अॻियां वधूं। ईअं न त वरी उहे ड्रामा ॾिसी वरी वापसि हलिया वञी वञा। अॼुकल्ह ड्रामा थियनि कोन पिया। जाती में काफ़ी अरसे खां पोइ ऐं सम्झां थो त 2006 खां पोइ ही साईं अब्दुल सलाम साईं साहब जी कोशिश सां वधीक ड्रामो पेश थिए थो। नेठ सोजरो थींदो। बाबा सोजरो कंहिंजे लाइ थींदो?
इहो सोचो तव्हां जे लाइ थियणु खपे, यदि ग़रीब लाइ मिस्किन लाइ हुअणु खपे। सोचने मां मुराद इहा आहे त ज़ुल्म ख़तमु थिए, ज़्यादती ख़तमु थिए, वॾा माण्हू पई ख़तमु थिए। सोचरो माना त मुंहं में विझी ॻाल्हायो, अखियूं अखियुनि में विझी ॻाल्हायो, पेरनि पे न मिलो, कंध हेठि करे न मिलो। बाबा साईं वारी ॿोली ख़तमु थियणु खपे। सभु इंसान हिकु जहिड़ा आहिनि, तॾहिं सोजो थींदो, उहो सोजो न थींदो। ऐं सम्झां थो साईं नूर जी लाइ काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे। ऐं जेकॾहिं साईं नूर जूं ॿ कचहरियूं 4 ॿुधाईंदुसि त शायदि ॻाल्हाए न सघां, मूंखे उहो अखियुनि अॻियां फिरे पियो। साम्हूं पियो अचे जे कचहरी कंदा हुआसीं, शायदि उहे लफ़्ज़ उहे ॿोलियूं ऐं न ॿोले सघां। मूंखे ॾाढो दुख आहे त नफ़ीस छॾे वियो। नफ़ीस जाती माण्हू जूं वॾियूं उमेदूं। नफ़ीस असां सम्झो त तूं को वॾा मल खड़ा कंदे, वॾा के मल कराईंदे ऐं वॾा काई जशन थींदा, पर नूरदीन तुंहिंजे वञण जी उमिरि बि कोन्हे। शाबाश को ॾियां, जस को ॾियां साईं अब्दुल सलाम थैंक साहब खे ऐं संगत टीम खे, जंहिं साईं जे नाले सां नफ़ीस शाइन व्हाट्सएप ते काइम कई आहे। मूंखे उमेद आहे त साईं अब्दुल सलाम के अलाह से हिम्मत ॾे, अहिड़ा प्रोग्राम करे असीं फ़क़ीर साण सां गॾु आहियूं ऐं खेसि नाउमीद न कंदासीं। आख़िर में आउं तव्हां सभिनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां सभिनि जी महिरबानी। अवां बि तक़रीबन बेज़ार थी पिया हूंदा, ड्रामे ॾिसण जो अव्हांखे वधीक शौक़ु हूंदो, तंहिं करे आख़िर में लतीफ़ साईं जे लफ़्ज़नि सां साईं सदाईं करी सिंध मथे सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद कई। महिरबानी। यकीनन ही नफ़ीस आर्ट सर्कल के दोस्तनि सां गॾोगॾु अब्दुल कलाम या उहे जेका बि समूरी टीम जी कोशिशुनि सां गॾोगॾु ही जेको आलीशान प्रोग्राम जंहिंजो इनेकाद कयो वियो आहे, इन में असां सां टाउन कमेटी जो भरपूर ताउन रहियो आहे।